नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटॾिजी में ख़बर ॾींदा हलूं त कोटॾिजी ॻोठ बखो लाशारी जे रवासिन जो कुंभ पुलिस खिलाफ सख़्त एहतजाज नारेबाज़ी कई वई है। कोटॾिजी जे ॻोठ बखो लाशारी जे रवासिन सोनेहा बिरादरी जे कुंभ पुलिस खिलाफ सख़्त एहतजाज। SHO कुंभ बिला जवाज़ मूंखे लाकब करे हथकड़ियूं हणी तशद्दुद जो निशानो बणायो है। हाणे शाम खां वठी असांजे ॻोठ ॿाहिरियां पुलिस जा वॾा अटालिन साण करे असांजे ॻोठ ॾे ईंदड़ माण्हुनि खे गिरफ़्तार हुननि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो। इन महिल ताईं असांजो पुलिस ऐं प्राइवेट गुंडनि जीअण जंजाल करे छॾियो है। कुंभ जेको आहे इन खे थोरी तौर हटायो वञे के इज़त वारे जो माण्हू ख़्यालु कोन थो करे, इज़त वारे माण्हू सां बदतमीज़ी करणु हिन जो थी रहियो आहे। हमेशह हिन जी आदत आहे। जॾहिं हेॾा SHO इन ते कुंभनि में मसइला आहिनि, केतिरनि जा केस आहिनि, एफआईआर ख़ुदि ते दाख़िल आहिनि, उन SHO खे असांखे ख़बर नथी पए त हिन खे SP साहब या आला अख़्तियारनि कहिड़ी जेके लेवल ते हिन खे वरी साॻे कुंभ थाणे ते रखियो आहे। ऐं हेॾा माण्हू खूनारे जी अॻु में केतिरी थियल आहे इन जे दौर में। हाणे बि जेको आहे उहो बि जेको आहे खूनारे जी करणु चाहे थो, चाहे माण्हू माराइण थो चाहे। ॿियो हिन जो को कमी कोन्हे, को जेको माना हिन जे वगारूं चङनि माण्हुनि खे उगाइण ग़रीबनि जो कोई दाद फरियाद हिन वटि न आहे। SHO जो नालो छा आहे? गुलाम अकबर आलमाणी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।